ऐं जेको व्याज खाईंदो आहे मुस्लमानी त उन में न हूंदी आहे, पर तव्हां तजुर्बो कयो उन मां इंसानियत ई ख़तम थी वेंदी आहे। असांजो हिकु नौजवान रोए पियो, चए पियो साईं मां पंहिंजे सहुरे खां पैसा वरिता, ₹1,00,000 जी ज़रूरत हुई, मुंहिंजो सहुरो बि चाचो बि, पोइ मूंखे चई त तोखे ₹1,00,000 ॾियां थो, पर कमीशन लॻंदी। छो त व्याज जो नालो रखंदा आहिनि कमीशन। मां चवां चाचो आहे हाली त पैसा वठांसि, पोइ ॾिसंदासीं। चई महीनो गुज़रियो, चाचो अचे घर पहुतो, चई पुट हू जेके वाधू पैसा आहिनि 5,000 उहे ॾे, बाक़ी ₹1,00,000 तुंहिंजी मर्ज़ी आहे, जॾहिं वॻाई तॾहिं ॾिजां, 5,000 मथियां पैसा ॾे। त मां चयोमांसि मां व्याज मथियो न ॾींदो साईं। त उहो चाचो पंहिंजे भाटे खे सहुरो पंहिंजे न्याणे खे जेके लफ़्ज़ थो चवे उहे तव्हांखे ॿुधायां। उहो सहुरो पंहिंजे न्याणे खे थो चवे त ज़ाल विकिणी करे बि मथियां पैसा ॾे। हालांकि उन बेईमान जी हुआ, उन नौजवान जी ज़ाल न्याणी आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेको व्याज वठे थो उन में इंसानियत रही? नबी साईं फरमायो हिननि जा पेट जबलनि जेॾा हूंदा, ना गबलाऊं विछूं पिया खाईंदा। मां साल 2 साल थिया झटपट जफराबाद वियुसि, हज़ारे माण्हू हिन ॻाल्हि जा गवाह आहिनि। हिकिड़ो हमराह हुयो, हुनखे कब्रिस्तान में जनाज़ो पढ़ी करे पूरियूं सामीअ में सुम्हारियूं, उन सामीअ खे सिरूं ॾेई करे ढकियूं। ओचितो हिकिड़ो कारो नांग निकितो, जीअं गप में सुराख कबो आहे ईअं चिदे वांगुरु सुराख करे अंदरि सामी में वियो, उन लाश खे विढ़े। हालांकि हुयो बि सैयद, केॾी भली ज़ात, पर चवनि त इहो व्याज खोर हुयो। महीने में जेसि ताईं 3 लख 4 लख व्याज जा न मिलंदसि तेसि ताईं सैयद सुहारे खे आराम कोन ईंदो हो। रब दुनिया में ॿुधायो त जेको व्याज खाईंदो उनखे इहा सज़ा मिलंदी। ख़ुदा जो वास्तो अथव, इहे ज़मीनूं गैराबाद थी वञनि, व्याज ते भाण न वठो। इहे ज़मीनूं गैराबाद थी वञनि, व्याज ते ॿिज न वठो। भली पैदल साइकिल ते पैदल कंडारे ताईं वञो, व्याज ते गाॾी न कढायो। भली कखां ई झूपड़ी भली आहे, व्याज ते ई जेके नौकरियुनि वारा बैंक मां पैसा कढाए करे बंगला पिया ठाराइनि। अलाह जो वास्तो अथव, इन्हनि बंगलनि खां कखां ई झूपड़ी कचा कोठा भला अथव। भली बुख भरम जी शलन वञे शान, क़यामत जो ॾींहुं थींदो। अलाह जे नबी फरमायो क़ब्र मां उथंदा त जबलनि जहिड़ा उन्हनि जा पेट हूंदा, ना गबलाऊं विछूं पिया उन्हनि खे खाईंदा। रब फरमाईंदो मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। सचो क़ुरान सचो आहे, नबी जो फरमान सचो। क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा, पोइ मेयूं ई डगियूं ई बकरियूं ई रिढूं ई उठ ई ॾाचूं उन्हनि खे पिया लताड़ींदा, गाह पिया ॻाई। अॻे हूंदा नी गाह, परसा हूंदा, पोइ कणिक जो सारनि जो गाह थींदो, पोइ ॾांद पिया हलंदा, ईअं पिया हिननि जे मथां हलंदा। साहु त निकिरंदो ई कोन, गिचीअ में रसो बदल हूंदो, वॾा कद हूंदनि, इहे सभु मथां जानवर पिया हलनि। चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि, आलिमनि अची तव्हांखे सम्झायो। वात ज़कात, ज़कात ॾियो, लख ते 2,500, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया। 100 मन तव्हांजी फुटी थिए त 20 हिसो भला 5 मन अलाह जे नाले ते ॾियो। 100 मन तव्हांजी कणिक थिए, 5 मन अलाह जे नाले ते ॾियो। 100 मन तव्हांजी साड़ी थी थिए, 5 मन अलाह जे नाले ते ॾियो। आलिमनि अची तव्हांखे सम्झायो, पर तव्हां पिया चओ कमायूं असां ॾियूं वरी मुलनि खे, लोरियूं असां ॾियूं वरी हिननि खे। ज़कात कान्हे, ही चटी आहे, ही टैक्स आहे। रब फरमाईंदो ये मेयूं, ये ढगियूं, ये बकरियूं, ये रिढूं, इहो तव्हांजो माल अथव जंहिंजी तव्हां ज़कात न ॾिनी। ज़कात ॾियो हा त इहे जानवर तव्हांखे कुलनि ते खणी वञी जन्नत में पहुचाइनि हा। हाणे तव्हांजे मथां इहो गाह पिया था ॻाइनि, ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तव्हांजो आहे। वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे।